नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु मुस्लिम टाउन कोटड़ी में शहबाज़ स्टूडियो में रेशमा परवीन सिंध जी मशहूरु सिंगर जंहिंजो आवाज़ु मन मोहींदड़ आहे उनजो एल्बम मां तुंहिंजो बंधु आहियां मां ॾाढो गंदो आहियां रिकॉर्ड थी रहियो आहे, जंहिंजी शाइरी निसार अहमद चांडियो साहब कई आहे। अॼु शहबाज़ स्टूडियो में मौजूदु आहे सबको जो रिपोर्टर मीर खोसो। वधीक ॿुधूं था मीर खोसो जी हिन रिपोर्ट में। अस्सलाम वालेकुम, मां यहाँ मीर खोसो। जी तो अॼु असां मौजूदु आहियूं मुस्लिम टाउन के स्टूडियो में, शहबाज़ स्टूडियो में मौजूदु आहियूं। रेशमा परवीन जो ही नयो हिकिड़ो गानो रिकॉर्ड थी रहियो आहे ऐं अॼु असां सां उनजो मौजूदु आहे उनजो वालिद साहब उस्ताद ग़ुलाम रसूल। अचो तो तव्हां खां उन खां कुझु सवाल जवाब पुछूं था, कुझु इंटरव्यू वठूं था, तव्हांखे प्यार भरियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा। नाला वठूं, मशहूरु नालो आहे हिकिड़ो सनम मारवी आहे। रेशमा परवीन मुंहिंजूं न्याणियूं ऐं मुंहिंजो पुटु आहे एहसान अली मेराणवी वेठो आहे साम्हूं, ऐं शाहरुख खान इहो हारमोनियम वॼाए थो हाणे, ऐं असांजे घराणे में जा उस्ताद निसार खान साम्हूं वेठो आहे। ऐं बचपन खां 5 दर्जा तालीम जीअं हासिलु करण खां बाद में स्कूल छॾियोसीं त मौसीक़ी में ई अखि पटी आहे। निवराऊं असांजा बुज़ुर्ग वॾा हुआ, मामा मोहम्मद हाशिम ऐं उस्ताद मोहम्मद कासिम, अलाबुश खान, मोहम्मद मिठल खान, सॼो घराणो असांजो। मामो असांजो लुत्फ़ अली खान हुयो जंहिंजो बम्बईअ में रिकॉर्ड थियल आहिनि। उन टाइम में पाकिस्तान हिंदुस्तान गॾियल हो। उन वक़्त खां वठी मौसीक़ी असांजे घर में आहे। अञा ताईं इनशाअल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे। असांजा शागिर्द आहिनि जेके तमामु सुठो ॻाइनि था। हींअर फिज़ा मारवी ग्रुप आहे, नंढियूं 3 ॻाइनि पियूं, उहे मुंहिंजूं न्याणियूं आहिनि। ऐं सॼी सिंध में सुठे में सुठी कलाकार आहे फराज शाहीन ऐं बख्तावर मारवी, ऐं उन खां बाद में साजिद मंगी आहे। केतिरा शागिर्द ॿुधायूं जेके असांजा अल्लाह जी महिरबानी सां कामयाबु आहिनि ऐं असांजी ख़ुशी आई आहे। सर अॼोकी जेकी शाइरी सॼी बि आहे, अॼोकी जेके शाइरी आहे मूसीकार आहिनि, उन जे तव्हांजे बारे में छा चवणु आहे? अफ़सोस सां चवणो थो पवे त उहे असां खां सुठा आहिनि। बहरहाल निसार साहब जो कलाम आहे त मां तुंहिंजो बंधु आहियां, मां ॾाढो गंदो आहियां। सूफ़ी शाइरी ऐं वल्गर शाइरी मुंहिंजे ख़्याल में उन जे लाइ छा चवणु घुरिजे। ऐं हींअर तमामु इहो गंदु चइजे त शाइरनि खे कंहिं बहर वज़न जी ख़बर न आहे। ऐं जेकॾहिं कंहिंखां को छा चवणु घुरिजे, मूंखे त एतिरा लफ़्ज़ न आहिनि त एॾा सुठा हींअर मौसीकार बि न आहिनि, एॾा सुठा शाइर बि न आहिनि। वरी जहिड़ा शाइर ऐं मौसीकारनि फ़नकार बि ओड़ा ई आहिनि त उन्हनि खे शाइरी ओड़ी ॻाराई थी वञे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त उहा शाइरी सुठी ॻाल्हि ईअं आहे त कंहिं घर में न ॻाराइणु घुरिजे। लतीफ़ सरकार जो कलाम आहे, सचल सरमस्त आहे, बेदिल आहे, बेकस आहे, बाबा बुल्ले शाह आहे। उन्हनि जो हिकिड़ो अलाह सिंध तरफ़ जो पैगाम आहे। असां फ़नकार सफ़ीर आहियूं त असांजो बि इहो कमु आहे त इन शइ खां थोरो इनवाइट करे कंहिं सुठी कंपोज़ हुजे ऐं सुठी शाइरी हुजे बुज़ुर्गनि जी, जेको असांखे पैगाम ॾिजे। हीअ फ़ुकराई रंग आहे, हीअं हिननि जी अलाह पाक सां तंदु तार गॾियल आहे। लतीफ़ सरकार जो जेको दंबूरो हुयो उन में तूं ऐं तूं जो आवाज़ु हुयो, उन शइ खे हुननि ग़लति इस्तेमालु कयो आहे। इहो इन जे लाइ मां तनक़ीद कंदुसि त इन खां महिरबानी करे ऐं इन शाइरी खां बि पासो कनि ऐं इन ॻाइण खां बि पासो कनि। जेकॾहिं को न सिखियलु आहे त उहो असां वटि अचे, असां हुनखे मुफ़्त में सेखारींदासीं, जेको बि असांजो हाल आहे। बिल्कुलु सर, तमामु इहा तव्हां हिकु सुठी ॻाल्हि कई। जेके असांजा नया जेके अॼुकल्ह जे दौर जा जेके सिंगर आहिनि ऐं जंहिंखे सिखिया एतिरी न आहे, जेके पंहिंजे हिसाब सां सिंगिंग शुरू पिया कनि, ऐं तव्हां हिकिड़ो उन्हनि खे सुठो हिकिड़ो माना ऑफर बि ॾिनी आहे त जंहिंखे न आहे सिखिया एतिरी त उहो अची सर खां सिखनि। सर ग़ुलाम रसूल तमामु हिकिड़ो असांजो बहितरु उस्ताद आहे। असांजो सिखियारो सेंटर बि खुलियल आहे। जी सर। भेटाई संगीत क्लब मेड़ तालके में बि आहे असांजो ॻोठु आहे। ऐं लाहौर बि मुंहिंजी उहा भेटाई संगीत क्लब जेको मां उते लाहौर में सेखारनी। नंढड़ो मुंहिंजो शागिर्दु आहे बहलूल अली, हामिद बहलूल, उहो तमामु सुठो पंजाब में ॻाए थो हींअर। ऐं हिते असांजी कासमाबाद में शोरा ॻोठु, उते भेटाई संगीत क्लब जो सेंटर आहे। जंहिंखे बि अचिणो आहे असां उन्हनि खे ख़िदमत कंदासीं, सेखारींदासीं। बिल्कुलु, वरी वरी महिरबानी सर, वरी महिरबानी। असां मैडम खां बि कुझु सवाल जवाब कंदासीं। गानो रिकॉर्ड थी रहियो आहे
शहबाज़ स्टूडियो में अॼु असां सां अगरि उहा बि मौजूदु आहे अचो त कुझु उन खां उन साउंड जे बारे में गाने जे बारे में पुछूं पिया ऐं कुझु ॿिया बि हाल कयूं पिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्लाह जा करम। मैडम हीउ जेको तव्हांजो गानो रिकॉर्ड थिए पियो इन जो छा आहे टाइटल, इन जो छा अनुमान आहे? पहिरीं त मां तव्हांजी तमामु शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे यादि कयो। मां हींअर शहबाज़ स्टूडियो में मौजूदु आहियां जेको मुस्लिम टाउन कोटड़ी में आहे ऐं तमामु ख़ूबसूरत सिलेक्शन असां ॻाए रहिया आहियूं निसार चांडियो साहिब जी ऐं तमामु ख़ूबसूरत स्टूडियो में बि मौजूदु आहियूं। इंशाअल्लाह इहो जेको असांजो एल्बम अची रहियो आहे तव्हांजे साम्हूं हूंदो ऐं मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदमि त तव्हां ज़रूरु ॿुधिजो ऐं तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे, तमामु सुठी शाइरी आहे। उमेद आहे त तव्हां ज़रूरु ॿुधंदो ऐं असांखे सुठो रिस्पॉन्स ॾींदो। ऐं हे जेकी तव्हां हींअर रिकॉर्डिंग कयो पिया गाने जी नई जी, इन जो शाइर केरु आहे? निसार चांडियो साहिबु। निसार चांडियो साहिबु। अच्छा, पोइ हीअ जेको शाइरी आहे त सूफ़ियानी कलाम ते आहे? जी, जा सूफ़ी कलाम आहिनि ऐं थोरा आम भी कलाम आहिनि पर तमामु सुठी शाइरी आहे। छोकी फ़नकार जेके सम्झदार फ़नकार हूंदा आहिनि उहे शाइरी सम्झी ऐं सोचे सम्झी ॻाईंदा त तमामु सुठो थींदो। असांखे तमामु सुठी शाइरी लॻी तॾहिं असां उन्हनि खे चयो त असांखे इहा शाइरी खपे बिल्कुलु ऐं असां उन ते ॻायूं। ऐं जेके स्टूडियो में असां हींअर मौजूदु आहियूं निसार समोस साहिबु, उन्हनि जो हीउ स्टूडियो आहे। इमामदीन जोखियो साहिबु, परवेज़ ज़ंगी जो जेके रिकॉर्ड करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह इहो तव्हांखे तमामु सुठो लॻंदो असांजो एल्बम। ऐं हीउ जेको तव्हां हींअर जेको तव्हांजो मौसीक़ी जो तव्हांजो सिंगिंग जो शौक़ु हो उहो तव्हांखे कॾहिं काटी हो? तव्हां कॾहिं सिंगिंग शुरू कई? असल में मुंहिंजे घर में मौसीक़ी मौजूदु हुई। अम्मी बाबा जेकी बि धीअ आहिनि मुंहिंजूं सिस्टर सभिनी मौसीक़ी में हुया त पोइ मुंहिंजो बि शौक़ु थियो त छो न मां बि हिन में अचां ऐं कामयाबी हासिलु कयां। ज़रूरु इंशाअल्लाह तव्हांजी दुआउनि सां पंहिंजी मंज़िल ते ज़रूरु पहुचंदासीं असां। अच्छा, तव्हां सिंगिंग लाइ कॾहिं सिंध खां ॿाहिरि विया आहियो? जी बिल्कुलु, मां ऑस्ट्रेलिया वियल आहियां कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां। अच्छा, माशाल्लाह। पोइ हींअर तव्हां छा था सम्झो जेके असांजे सिंध जा जेके बि मथां हिननि जे सिंगिंग जे मथां आहिनि वॾा इदारा त छा उन्हनि खे एड ॾियणु खपे जेके सिंगर असांजा आहिनि? बिल्कुलु, सुठा सुठा आर्टिस्ट ऐं सुठो टैलेंट मौजूदु आहे असांजे सिंध में। अगरि उन्हनि खे थोरो बि मौक़ो ॾिनो वञे त इंशाअल्लाह उहे सुठा आर्टिस्ट आहिनि ऐं सुठो आवाज़ बि आहे असांजे सिंध में। अगरि उन्हनि खे सुठो रिस्पॉन्स ॾिनो वञे त उहे पंहिंजी मंज़िल ते ज़रूरु पुॼंदा। वरी वरी महिरबानी। असां सां गॾु आहे रेशमा परवीन जिन पंहिंजा तासरात ॾिना ऐं तमामु सुठा उन अल्फाज़नि में कुझु लफ़्ज़ ॻाल्हाया त तव्हांजो जे असां मौजूदु हुआसीं रेशमा परवीन सां गॾु शहबाज़ स्टूडियो में जंहिंमें हुनजो नओं गानो रिकॉर्ड थी रहियो हो ऐं हिन पंहिंजे तासरात ॾिना, तमामु सुठा अल्फाज़ ॻाल्हाई ऐं हिन जो तमामु जल्द गानो अची रहियो आहे। वॾी वॾी महिरबानी। कैमरामैन मोहम्मद अली खोसे सां गॾु मीर खोसो, सबको न्यूज़।